शब बरात में कब्रिस्तान वञणु। अल्लाह पाक जे आख़िरी नबी सल्लल्लाहु तआला अलैहि वआलिहि वसल्लम जन इरशाद फरमायो, मां तव्हांखे क़ब्रुनि जी ज़ियारत खां मना कंदो हुयुसि, हाणे भली क़ब्रुनि जी ज़ियारत कंदा कयो, जो बेशक इहा क़ब्रुनि जी ज़ियारत दुनिया खां बेरग़बत करे थी ऐं आख़िरत जी यादि ॾियारे थी। ख़बर पई त वक़्त ब वक़्तु क़ब्रिस्तान वेंदो रहणु घुरिजे त जीअं क़ब्रुनि खे ॾिसी असांजे दिलि में फ़िक्र आख़िरत पैदा थिए। सहाबी इब्ने सहाबी इब्ने जन्नती हज़रत सैयदना अब्दुल्ला इब्ने अब्बास रज़ी अल्लाह अन्हुमा खां रिवायत आहे त जॾहिं शब बरात ईंदी आहे त मोमिन मुर्दा पंहिंजी क़ब्रुनि मां निकिरी पंहिंजे घरनि जे दरवाज़नि ते बीही रहंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि, असां ते सदको करे रहम कयो, जेतोणीक मानी जो हिकु गिरह ई छो न हुजे, छो त असां हिन जा ज़रूरतमंद आहियूं। जेकॾहिं उहे सदको कयल का शइ न आहिनि ॾिसंदा त हसरत सां वापसि मोटी वेंदा आहिनि। त मुंहिंजा भाउ, इहे भलाली राति अचणी आहे, हिन में तव्हां पंहिंजे फ़ौत थियलनि खे यादि कयो, क़ब्रिस्तान ॾांहुं वञो, उन्हनि ते कुझु कुल शरीफ़ पढ़ी करे उन्हनि खे ईसाले सवाबु कयो, जेको कुझु थी सघे त उन्हनि लाइ हदियो ॾियो, खाइण पीअण जो बंदोबस्तु कयो। सवाब जी नियत सां वीडियो खे शेयर ज़रूरु कंदा। जज़ाकल्लाह।